मौत तोखे मौत पवे वो शल मौत तोखे मौत पवे तू जो आए ओचितो घणाई कूंदर घाये अरदा ऐं अणमोट घणाई कूंदर घाये वो अरदा ऐं अणमोट लाड़ो करियां लतीफ़ चवे कान पवई हाँ खोट लाड़ो करियां लतीफ़ चवे अला कान पवई हाँ खोट घाये अहिड़ा घोट जिनजी मुद न हुई मरण जी वो अला उस्ताद न्याज़न ख़बर ॿुध ही मुझा दोस्तन भलोड़ असांजे ॻोठ जा अॼु हिन छोकिरे खे साल थियो आहे हिननि 18 साल जी उमिरि में मस पेर रखिया त इज़राइल जो बाइक अची लॻुसि मोटरसाइकिल जो हादसो थियो पोइ अञनि जी छोकिरो विसरे कंहिंखां कोन थो ऐं अहिड़ो मासूम गुलाब जो गबरू पुटु घोटु ऐं अहिड़े धक में ओचितो भिटाई बि इहा ॻाल्हि कई आहे त मौत तोखे मौत पवे कीअं आहे ओचितो ऐं उन्हनि खे वठी विए जिनजी मुद ई कान हुई मरण जी ऐं हिते हिन जो छोकिरे कलाम जो शाइर आहे हिन छोकिरो जो गुज़ारे वियो वाहिद अली उनजो चाचो आहे रियाज़ अहमद शर्म वाहिद अली तुंहिंजे विछोड़े खे अॼु आहे साल थियो वाहिद अली तुंहिंजे विछोड़े खे अॼु आहे साल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो वाहिद अली तुंहिंजे विछोड़े खे अॼु आहे साल थियो रोई रोई दोस्तनि जो हीणो आहे हाल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो तू बाग अंबन जो हुए तैयार तुझी उम्र हुई 18 जमार तू बाग अंबन जो हुए तैयार तुझी उम्र हुई 18 जमार लखे उम्मीदूं वयूं रुली हाय कहरी काल थियो लखे उम्मीदूं वयूं रुली हाय कहरी काल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो हेॾे हादसे जी कल कान पई तुंहिंजे वञण जी कल कान हुई हेॾे हादसे जी कल कान पई तुंहिंजे वञण जी कान हुई वही अमर खे यादो केरु अचे आहे इहो सवाल थियो रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो रोई रोई दोस्तनि जो हीणो आहे हाल थियो रियाज़ अहमद चेशर सॼो साल वणियो कोन्हे को घर रियाज़ अहमद चेशर सॼो साल वणियो ई कोन्हे घर तुंहिंजे वञण जो वाहिद ॾुख आहे बेमिसाल थियो
तुंहिंजे वञण जो वाहिद ॾुख आहे बेमिसाल थियो। रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो। रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो। वाहिद अली तुंहिंजे विछोड़े के अॼु आहे साल थियो। वाहिद अली तुंहिंजे विछोड़े के अॼु आहे साल थियो। रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो। रोई रोई माइटनि जो हीणो आहे हाल थियो।